नाज़रीन, समूरे मुल्क जियां टंडोलायार में भी महंगाई सबब पोहरे तबको अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी वियो, जॾहिं त दिहाड़ी ते कम कंदड़ मज़दूर ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम रसूल नोहड़ियो जी हीअ रिपोर्ट। शयूं अगर तव्हां सस्तियूं न कंदो त ग़रीब आवाम कीअं जींदो, मूंखे ॿुधायो। टाइम मां हिकिड़े टाइम जी पूरत वॾी मुश्किल सां थिए थी। असांजा बच्चा जेके बुख मरन पिया। अटो 150 रुपया किलो लॻो, खंडा तो पत्ती कोन, पत्ती तो अटो कोन। समूरे मुल्क जियां टंडोलायर में भी महंगाई सबब पोरे तबको अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी वियो आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ मज़दूर हिकु वेलो खाइण लाइ परेशान आहे। टंडोलायर जे मज़दूरनि, रक्षा ड्राइवरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अटे समेत रोज़मर्रा जे खाइण पीअण जी शयुनि जा अघ वधण सबब ज़िंदगी गुज़ारण मुश्किल बणिजी वई आहे। तव्हां घटि में घटि राशन पाणी सस्तो कयो, जेको ग़रीब माण्हू खाए त सही पेट में, पर इहे शयूं अगरि तव्हां सस्तियूं न कंदो त ग़रीब आवाम कीअं जींदो, मूंखे ॿुधायो। पोइ इहे ख़ुदिकुशियूं छाजे करे बियूं थियनि, इहे चोरियूं, इहे फुरियूं, डकैतियूं छाजे करे आहिनि, इन ग़रीबत जे करे आहिनि न। सरासर ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे असां ग़रीब आवाम सां। असीं ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, मज़ूरी करियूं था, 500-600 रुपया कमायूं था, जेको टाइम मां हिकिड़े टाइम जी पूरत वॾी मुश्किल सां थिए थी। असांजी लोह कुटण वारा अटे में ई हला खायूं। 100-150 रुपया किलो अटो लॻो पियो। असीं मज़दूर माण्हू छा कमायूं, जिते 150 रुपया किलो असांजी मज़दूरी 300 रुपया आहे। 300 रुपये में असीं छा भरियो। असीं सिंध गवर्नमेंट खे असीं अपील था करियूं त महिरबानी करे खाइण पीअण जी जेका बि शइ सस्ती कई वञे, ऐं असांजा बच्चा जेके बुख मरनि पिया, उहो असांजे लाइ, असां उन जे लाइ कुझु करे सघूं। अटो 150 रुपया किलो लॻो, खंडा तो पत्ती कोन, पत्ती तो अटो कोन। कमाई 500-1000 रुपया ख़र्चो लॻो आहे, हिकिड़ो टाइम जो कोन थो थिए। ग़रीब माण्हू छा करे, हिकिड़ो माज़ूरी आहे, ठीकु आहे न, एतिरो पूरत बि कोन थी सघे थी। हिकु पासे सरकार पर अटे समेत ॿिनि खाइण पीअण जी शयुनि जा अघ वधाया विया आहिनि, त ॿिए पासे मुनाफ़ेखोर वापारियुनि पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। तंहिं करे ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त रोज़ जी बुनियाद ते रेट लिस्टूं जारी करे ग़रीबनि खे मुनाफ़ेखोरनि खां बचायो वञे। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु ग़ुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी, टंडोलायर।